अस्सलामुअलैकुम नाज़रीन। प्रोग्राम सिधी गाल में मां तव्हांजी मेज़बान नुक़सार पवहर ऐं मूंसां गॾु मौजूद आहिनि सीनियर तज्ज़िया निगार गुलाम नबी मुराई साहब। नाज़रीन, प्रोग्राम सिधी गाल हर अंगारी अरबा जी शाम 7 वॻे लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ऐं ॿिए ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे अवां रिपीट में प्रोग्राम ॾिसी सघंदा। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं। मुराई साहब, 6वीं आईनी तरमीम मंज़ूर थियण बाद वफ़ाक़ी हुकूमत जस्टिस मंसूर अली शाह बदिरां जस्टिस याहिया आफ़रीदी खे चीफ जस्टिस मुक़ररु करे छॾियो आहे ऐं सीनियर तरीन जजनि जी फ़हरिस्त में मंसूर अली शाह जो नालो बि आहे, पहिरें नंबर ते आहे। हाँ, इन में तो को शक कोन्हे त सीनियर तरीन जज सैयद मंसूर अली शाह जी। हो। पर छवीं आइनी तरमीम जंहिंजो सिरो बिलाल भुट्टो ज़रदारी साहब ते थो वञे, छो त शहबाज शरीफ़ हथ खयां, पोइ वरी उन असाइनमेंट हथ में खईं ऐं बज़ाहिर हू चए थो त मूं असां जेको आहे सो वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो आहे। ऐं ॿिए पासे ॿ वर्शन्स आहिनि। संदसि इहो आहे त असां कारनामो सर अंजाम ॾिनो आहे, हुकूमत बि इहो थी चए त असां वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो आहे। ऐं अपोज़िशन चए थी या ॿियो वर्शन इहो आहे त बाबा न, इन्हनि 6वीं तरमीम आणे आइन सां गड़बड़ कई आहे। ठीकु, ॾाढो मुहतात रहणो थो पए, हा। लफ़्ज़नि जी चूंड करणी थी पए। सो ख़ैर, इहे ॿ वर्शन्स अचनि था। असां छो त क़ानूनी माहिर कोन्हियूं, तंहिं करे वधीक ॻाल्हि नथा करे सघूं। पर ॻाल्हि इहा आहे त आफ्टर ऑल जेको इदारनि खे जेतिरो इंडिपेंडेंट कबो न ओतिरो भलो। इहो असां कंपेयर कयूं त छा हिंदुस्तान में बेड़ो कानून आहे त न कोन्हे। हाणे ख्वाजा आसिफ़ ऐं ॿियो जेको आहे राणा सनावला, इहे जज सिलेक्ट करे लॻाईंदा। हाणे मूंखे ॿुधायो, ॻाल्हि इहा आहे त हू शाइर आहे न महर डबाई, जॾहिं ॼट हुकुमरान थींदा त नसुलनि जा नुक़सान थींदा, ॼट माण्हू उहे चूंडींदा। जनरली MNA MPA जी क्वालिफिकेशन छा आहे, या वॾेरो आहे या सरदार आहे। घणा बैरिस्टर आहिनि, घणा पढ़ियल लिखियल आहिनि, घणा अहिड़ा प्रोफेसर आहिनि। हिते असां वटि कल्चर ई कोन्हे। ईरान जो ॾिसो त प्रोफेसर PhD, हिकिड़ो PhD कोन्हे। मिनिस्टर, फेडरल मिनिस्टरनि मां, सूबाई मिनिस्टरनि मां ऐं जेके आहिनि सदर ऐं प्राइम मिनिस्टर, हिकिड़ो बि PhD कोन्हे। ॿियनि मुल्कनि में PhD छो खणंदा आहिनि, बांग्लादेश में सभु घणो करे PhD जेको केयरटेकर सिस्टम ठाहियो अथनि। सो ॻाल्हि आहे त जॾहिं जहिड़ो माल तव्हां विझंदो उहो साॻियो, जहिड़ो ॿिज विझंदो माल उहो निकिरंदो। ॿिज बि ईअं आहे, मुल्क में जहालत आहे। मुल्क में जेको आहे अणपढ़ियलनि जो अंगु तमामु घणो वॾो आहे, गुरबत आहे। त माण्हू वेड़ा ईंदा, पंहिंजे सरदार साहिब खे, वॾेरे खे, पीर खे, मीर खे पहुचाईंदा मथे। अच्छा मुराई साहब, 6वीं आईनी तरमीम खां पोइ हुकूमत सूबनि खे वधीक ख़ुदमुख्तियार बणाइण लाइ 27वीं आईनी तरमीम आणण जूं कोशिशूं करे पई। पहिरीं 18वीं तरमीम ते त मुकमिल तौर ते थिए, पोइ 27वीं तरमीम ते वञो न। पहिरीं 18वीं तरमीम ते छा सूबनि खे जेके पावर तव्हां ॾिना उहे पूरा मिलिया आहिनि? न। केतिरा खाता जेके अञा मर्कज़ वटि आहिनि, जेके खाता मुकमिल तौर ते बंदि करणा हुया मर्कज़ी हुकूमत में ऐं सूबनि खे मोकिलणा। सो ॻाल्हि आहे त पहिरीं 18 खे मुकमिल कयो, पोइ तव्हां 19 में, पोइ 27 में वञो। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त ॾेखा ही जेकॾहिं हीअं आहे त ॾेखा हिकिड़ी ॼणी आहे, कमु को ॿियो थियणो आहे, त पोइ ॿी ॻाल्हि आहे। पोइ त हाणे हुनजे लाइ कुझु बि मोराई ग़रीब नथो चई सघे कुझु। मुराई साहब, मौलाना फज़ल रहमान 27वीं आईनी तरमीम जी रस्ता रोक करण जो ऐलान कंदे चयो आहे त 27वीं आईनी तरमीम न ईंदी, जेकॾहिं 27वीं आईनी तरमीम आई त उनजी रस्ता रोक कंदासीं। रस्ता रोक त हाणे मौलाना साहिबु ॾिसो न, अचे थो तइदाद ते, उन तइदाद में पछाड़े 27वीं तरमीम में मौलाना साहिब ॾे ईंदा, दोहरा वफ़द ईंदा, ज़रदारी साहिबु ईंदो, नवाज़ शरीफ़ ईंदो, शहबाज शरीफ़ ईंदो, सियासत जो मर्कज़ हूंदो, अच वञु थींदी। उनखां पोइ पछाड़ी वरी उन में चवंदा त हीअ एटम कढो, हीअ एटम कढो, मां तव्हांखे सपोर्ट कयां थो। ॻाल्हि आहे त काश असां वटि प्रेशर बिल्डिंग न हुजे, बल्कि स्ट्रेट फॉरवर्ड अप्रोच हुजे। असां वटि आहे प्रेशर बिल्डिंग। पोइ उन में अंदरूने खाना केतिरा ॿिया मफ़ाद शामिल आहिनि, छा आहिनि, उहा ख़बर न आहे। साॻियो ऐलान 6वीं ते बि थियो, मौलाना फज़ल रहमान कयो त 6वीं अचणु कोन ॾींदासीं, रस्ता रोक कंदासीं। पर करण वारा करे विया, कंहिंखे ॿधी खणी विया, कंहिंखे कीअं करे विया, करण वारा करे विया। ॾिस, पॉइंट इहा न आहे
त के ॻाल्हि आहे त छा भला करण वारा हिन मुल्क जा बाशिंदा न आहिनि जेके इहे प्रपोज़ था कनि, उहे बि त आहिनि न। त छो था आइन सां एतिरी छेड़छाड़ कयूं? जीअं हाणे जुडिशरी सां हुकूमत छेड़छाड़ कई आहे, जज पाण अपॉइंट कंदी, जुडिशल कमीशन में पाण हूंदा, छा आहे बाबा? कहिड़े मुल्क में आहे? हा, इहे उन्हनि मुल्कनि में आहे जिते पढ़ियल लिखियल आहिनि, इंटेलेक्चुअल आहिनि, उहे त पोइ ज़ाहिर आहे त अहिड़ो फ़ैसिलो न कंदा जो उन्हनि जो पंहिंजो मुंहुं उन्हनि जॾहिं आईने में ॾिसंदा मुंहुं कारो नज़र अचनि, अहिड़ा माण्हू त ईअं कंदा। उन त उते त ठीकु आहे, पर हिते जेके एजुकेशन क्वालिफिकेशन ई कोन्हनि, MNA सेनेटरी जूं पार्लियामेंट जूं, तव्हां उन्हनि खे मेंबर ठाहे छा था कयो? कहिड़ो न्यापो था ॾियो? अच्छा मौलवी साहब, बिलावल भुट्टो बयान ॾिनो आहे त 26 आइनी तरमीम बाद वज़ीर आज़म जे घर मोकिलण जो रस्तो बंदि थी वियो आहे ऐं सिंध में घणो कुझु करण वञी रहिया आहियूं। बसि हाणे ॾिसो, ॻाल्हि आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जो आहे, जॾहिं असां सिंध जे कंहिं माण्हू ते ॻाल्हायूं था न त ॾाढो मुहतात थियणो थो पए, एहतियात करिणो थो पए। सिंध में हींअर वॾे में वॾो इशू दरिया सिंध मां कैनाल कढण जो आहे, उन ते बयानु कोन थो अचे बिलावल साहिब जो, जेको सीरियस इशू आहे। सिंध जे माण्हुनि जे लाइ आइन में तरमीम का अहमियत ई कान थी रखे। जॾहिं तव्हांजे पेट में कुझु हूंदो, हेतिरो किरोड़े माण्हू केॾां वेंदा जेकॾहिं तव्हां सिंधू मां दरिया निकिरंदो, सिंधू मां कैनाल निकिरंदो। ऐं केरु था कढनि उहो बि सभिनी खे ख़बर आहे, पर ॻाल्हि इहा आहे त माण्हू कंहिंजा आहिनि, तव्हांजा आहिनि, वोट तव्हांखे था ॾियनि, उन्हनि जे लाइ तव्हां स्टैंड वठंदो, कंहिंजे लाइ स्टैंड वठंदो, कंहिंजे लाइ ॻाल्हि कंदो? तव्हांजो बुनियाद आहिनि, इहे वोट न ॾियनि त तव्हां असेंबली में न हुजो, त तव्हां हुननि जे मफ़ाद जी ॻाल्हि आहे। टे ज़िला ख़ुश्क सालीअ जो आहिनि बेसिकली मज़हर, हिकिड़ो बदीन, ठट्टो ऐं सुजावल, टई ज़िला ख़ुश्क साली में था 6 महीना गुज़ारनि, 6 महीना पाणी आहे, 6 महीना पाणी कोन्हे। बिलावल भुट्टो साहिबु बज लॻी आहे रुॻो आइनी तरमीमनि जो ख़ैरु त आहे, आइनी तरमीम ही माण्हुनि सां जेको ज़ुल्म पियो थिए, ॾाढो पियो थिए, उन ते त ॻाल्हाइनि कोन था। ॻाल्हाइनि नथा त माना इन सौदा इन में हिसो आहे हिननि जो, या हिननि पाण कंसेंट ॾिनो आहे। सिंध जे माण्हुनि खे इहो 2 टे नारा हणाईंदा ऐं कमु थी वेंदो। पर ॻाल्हि आहे त ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां, जिन वञूं न ठाहियो तिन खे इन ॻाल्हि जो अंदाज़ो न हो त तारीख़ में असांजो कमु लही वेंदो। तारीख़ हिस्ट्री जंहिं सब्जेक्ट जो नालो वॾो ज़ालिम आहे। जेको माण्हू वेठो आहे पोज़ीशन में, उहो पोज़ीशन में कहिड़ा कम थो करे, कहिड़ियूं हरकतूं थो करे, तारीख़ कीअं हुनखे यादि कंदी? केरु चाहींदो आहे त मां तारीख़ में बदनाम आहियां? छा खोड़ो, अयूब खोड़ो, अलीमुहम्मद राशिदी, जिन वञी उन ठाणे जे में वोट ॾिनो, उन्हनि कॾहिं सोचियो त दिलि में कॾहिं इहो सोचींदा त असांजे लाइ माण्हू नफ़रत ॾियनि या लानतूं विझनि? लानतूं विझंदासीं, वञी उन जे टोण जे तहरीक में लानतूं पवंदियूं उन्हनि ते। काज़ी फज़ुल्लाह। सो ॻाल्हि आहे त हिननि खे बि इहो केरु मशवरो छो नथो ॾिए त तारीख़ वॾी ज़ालिम आहे। सुभाणे तव्हांजे लाइ इहे सभु शयूं निकिरंदियूं, ॻाल्हियूं थींदियूं। मुस्तक़िल अलाह जी ज़ात आहे, मुस्तक़िल का बि पार्टी कान्हे, का बि हुकूमत कान्हे, मुस्तक़िल सिर्फ़ु अलाह जी ज़ात आहे। ऐं उहा सभु कुझु ॾिसे वेठी, उहो सभु के, पर असांखे नज़र कोन थो अचे त असांखे जिन सां जुठियूं थियूं आहिनि, जिन सां अलाह हिसाब वरितो आहे, ज़ियाउलक जहिड़े डिक्टेटर खे मथे फाड़े ॾिनी, त छाजे करे जो हुन ज़ुल्म कयो? ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फांसी ॾिनी, जेको ज़ुल्म हो। ज़ुल्म जेको बि कंदो, पंजाब ईअं हुजा, भई सिंध त खितो हो न, सिंध त मुल्क हो सदियुनि खां। पर हाणे सिंध वेचारी जो अलाह करे को वारिस पैदा थी पए। नाज़िर, प्रोग्राम में वक़्तु है ब्रेक जो। वेलकम बैक नाजरीन। मौलवी साहब, बुशरा बीबी तोशाखाना केस 2 मां 9 महीननि बाद आज़ाद थी वई आहे। बानी PTI जूं 2 भेनरूं बि ज़मानत ते आज़ाद थी वयूं आहिनि, इन बाबति तव्हां छा चवंदव? ठीकु जो, सुठी ॻाल्हि आहे, न्याणियूं हुयूं ऐं औरतूं हुयूं, उन्हनि खे कढियुनि ज़मानत ते। बाक़ी मां हिन ते वधीक घणो न ॻाल्हायूं त बहितर आहे, अॻिते वधो, इहो पर सड़ंदा। उहो कोन चवंदा त
परीअ चयो या न भई असां वञूं चइनी ॾींहुं मुंहिंजा पर सड़ंदा मां कान वेंदुसि छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे असां हिन में नथा पऊं असांजो पर सची छा के ॿुधायां डील जो नतीजो त सचो न न आहे डील जी या डील या नो डील ॾिसो ॻाल्हि ॿुधो हम्म चंद्र जो हिकिड़ो कलाम आहे त ग़मनि वारा कीअं ईद मल्हाइनि हम्म ऐं शाइरी त खोड़ थियल आहे सिंध में पाण मुंहिंजो वरी इहो सब्जेक्ट कोन्हे त भई असांजे मथां पाण जे मथां बाहि भरी पई आहे सिंध मां कैनाल पिया निकिरनि सिंध जो मुस्तक़बिल खे ख़तरो आहे ऐं असां वेठा वरी तोशाखाना किसनि ते ॻाल्हायूं धूड़ विझो ॻाल्हि छा कयां वधो बसि ठीक डील आहे या न आहे असां खां पुछंदा छा ठीक आहे सर केनालनि ते था हलूं भला वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंधु दरिया मां केनाल कढण वारे मामले ते वफ़ा खे ख़त लिखियो आहे हुनजे ख़त सां कमु थींदो ख़त सां कमु थींदो ख़त सां कमु कोन थींदो इहो माण्हुनि जे अखियुनि में धूड़ विझणु आहे तव्हांजे क़ौमी असेंबली मेंबर हुते मोशन मूव कनि न सेनेट जा असेंबली मूव कनि न इन सां तव्हांजे ख़त लिखण सां छा थींदो ख़त खोड़ लिखिया पिया आहिनि ख़त खोड़ हुकूमतुनि जा पिया आहिनि वाटर अकॉर्ड जे इम्प्लीमेंटेशन जे लाइ उनखे कंहिं अॼु ताईं पुछियो आहे हीउ ॿियो इशू आहे हीउ आम रवाजी इशू न आहे हीउ तव्हांजे ॻिचीअ ते वेही तव्हांजो केरु साह बंदि थो करे उनखे तव्हां उहो जवाबु ॾींदो जेको उनजो एक्शन आहे हाणे छो हिननि खे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त तारीख़ ॾाढी ज़ालिम आहे उहो तव्हांखे कीअं करे पेश कंदी इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं तव्हांखे पावर खपे त हिन करे जेको करे ज़ालिम उहो करे थिए सिंध सां ॾाढो थिए भली पियो थिए तव्हांखे पावर खपे हुकूमत तव्हांखे खपे थी इहो पाण खे हिननि खे एहतियात करणु घुरिजे हिननि खे पाण खे सम्झणु घुरिजे बाक़ी ॻाल्हि आहे त जेको असांजी जेका लेवल आहे हिन खां वधीक पाण ॻाल्हाए बि नथा सघूं इहे ई ॻाल्हाईंदासीं हिननि खे ख़्यालु करणु घुरिजे तारीख़ ॾाढी ज़ालिम आहे ठीक अच्छा मोरे साहब एशियाई तरक़ियाती बैंक पाकिस्तान लाइ 50 करोड़ डॉलर कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे भई ॻाल्हि ॿुधायां मां तव्हांखे कर्ज़ु वॾो मर्ज़ु सिंधीअ में चवणी आहे सो इन ते त मां ख़ुशि थींदो ई न आहियां हिननि जा डांस लॻा पिया आहिनि त कर्ज़ु मिलियो आहे इहो वापसि त करिणो आहे न त वापसि कीअं कंदो सही सो तंहिंजे करे मैडम इन खे छॾियो ॻाल्हियुनि खे ॻाल्हि आहे त जंहिं मुल्क जा माण्हू इन इंतज़ार में हुजनि त किथां गभो अचे किथां मानी अचे पाड़े वारो ॾिए को 50 करोड़ ॾिए को छा ॾिए ऐं असांजो कारखानो हले ऐं कारखानो बि असांखे छा हाणे सपोज़ हींअर शहबाज़ शरीफ़ वियो आहे सऊदी अरब वफ़द जा माण्हू घणा आहिनि छा जे लाइ विया आहिनि भई एतिरा माण्हू कंदो छो त इंफॉर्मेशन अटैच ई हूंदो आहे हर एम्बेसी में बयान ई हलाइणो आहे न पोइ छा थो वञी करे ॿिया मिनिस्टर डिफेंस जो मिनिस्टर हुते छा थो वेही करे तूं चवंदो तूं वञी थो त भले हिकिड़ो ॿ ऑफिसर खणी वञु तूं उन्हनि खां पेपर वर्किंग पेपर खणी वञु सो उन्हनि खे इन ॻाल्हि जो अहसासु ई न आहे त असां कर्ज़ु वेठा वठूं ऐं ख़र्च वॾा वेठा कयूं जंहिं मुल्क में इन ॻाल्हि जो अहसासु न हुजे उहो मुल्क अलाह न करे अलाह ईअं में थिए त हीअ ऊंधाई में वञिणो ई वञिणो आहे जेसि ताईं उनखे हलाइण वारा अकुलमंद नथा थियनि समझदारी खां कमु नथा वठनि पाकिस्तान पोइ बि मुड़े त नथो सर कर्ज़नि खां न पाकिस्तान खे इहा आहे ऑक्सीजन कर्ज़ु मिले थो जानवर में इंसान में साहु पए थो वरी उहो आस्ते वरी कर्ज़ु वापसि वठण जो टाइम थो जो साहु निकिरियो वञे सुकियो वञे साहु सुकियो वञे तंहिंजे करे ॻाल्हि आहे त इहो को रिलीफ न आहे कर्ज़ु मिलणु को रिलीफ न आहे पंहिंजी 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 कयो पंहिंजी कजे पंहिंजो पोइ केसि ताईं आख़िर जो कर्ज़ ते ॿधु पंहिंजो पाकिस्तान तरहो ॿधु पंहिंजो तरहो उन में हाणे कोन ॾींदी को ॿियो सो ॻाल्हि आहे त तांगे में ताणे ॿधु पंहिंजो तरहो उन में हाणे कोन ॾींदी को ॿियो माना जॾहिं तव्हां सफ़र शुरू था कयो तव्हां पंहिंजे लाइ कुझु पंहिंजो कयो वञो बंदोबस्तु तव्हां विच सीर में पहुतो जेकॾहिं तव्हांजो ओॾी महिल तव्हांजी ॿेड़ी ॿुॾणु लॻी या तव्हां कुझु तव्हांखे मुश्किलात आई या खाधो खुटी वियो त केरु कोन ॾींदी सर पोइ पाकिस्तान केसि ताईं कर्ज़ ते हलंदो भला बसि पाकिस्तान खे जेसि ताईं तव्हां कर्ज़ ते हलाईंदो ओसि ताईं हलंदी पाकिस्तान त तव्हांजो भई असांजूं दुआऊं ते शामिल आहिनि न अच्छा मोराई साहब वफ़ाक़ी काबीना नेशनल साइबर क्राइम्स इन्वेस्टिगेशन जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे रियासती इदारनि ऐं शख़्सियतुनि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कंदड़नि खे 5 खां 15 सालनि ताईं क़ैद जी सज़ा ऐं ॾंड बसि हाणे हिते रुॻो सदाऊं ई सदाऊं आहिनि त हिन करे तॾहिं त चवां एहतियात सां ॻाल्हायूं
मां तव्हांखे अॻु में ॿुधाए चुको आहियां त ॿियनि मुल्कनि में मां वाइट हाउस जे आॾो हिकिड़े कारे शीदीअ खे प्रेसिडेंट खे गारियूं कचियूं गारियूं ॾींदे ॿुधो पाण पुलिस बीठी असां चयोसीं भेण तव्हांजे सदर खे गारियूं पियो थो ॾिए हाणे हे 5 खां 15 सालनि ताईं सज़ाऊं मिलंदियूं कंहिं ते नंढनि वॾनि माण्हुनि खे अड़े बाबा आज़ाद मुल्कनि में ख़ुदि मुख़्तार मुल्कनि में त हीअ आम ॻाल्हि आहे चवंदा भली जो पर जे तव्हांजो ज़मीर साफ़ आहे त पोइ तव्हांखे दिलि में छो थो थिए खुटके आहे छा समथिंग रॉन्ग समवेयर ऐं हुनखे तव्हां कानून था ठाहियो पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त तव्हां माण्हुनि खे छॾियो पंहिंजी वेंटिलेशन कनि माण्हुनि जेको ॻाल्हाइणो अथनि ॻाल्हाइनि ऐं तव्हां हुननि जे ॻाल्हियुनि जो मस्बत जवाब ई हुजो त तव्हां उन्हनि जो को रस्तो कढो उन्हनि खे हल कयो बाक़ी त केरु ॻाल्हाए न चए न छो त सोशल मीडिया ते तव्हां चओ था त इन करे बंदि कयोसि टीवी चैनल त बंदि आहिनि टीवी चैनल ते केरु नथो ॻाल्हाए सघे छो त उते त पाबंदी आहिनि खोड़ त तंहिंजे करे इहे आहिनि कोई असांजा मसइला आहिनि दुनिया जा मसइला न आहिनि असांजा पंहिंजा कम्पलेक्सिस आहिनि असांजा पंहिंजा जहाल जी निशानियूं आहिनि ठीकु आहे सर अॻियां था वधूं या न असां ते ॾंढ पइजी वञे हा न नंढो तव्हां ते कोन विझणु ॾींदुसि मां एहतियात करे वियुसि सर M6 मोटरवे हाणे हैदराबाद बदिरां कराची खां सखर ताईं ठहंदो ऐं वफ़ाक़ सिंध सरकार में इतफ़ाक़ बि थी वियो आहे इतफ़ाक़ थी वियो आहे इतफ़ाक़ त 10 दफ़ा कोन्हे सॼो पंजाब मोटरवे ठही वियो फेडरल गवर्नमेंट ठाहे छॾियो हिते मोटरवे कोन थो ठहे हिते हीउ जेको मोटरवे आहे तव्हांजो कराची हैदराबाद जो मोटरवे थोरी आहे इहो मोटरवे जे मथां लखना लत आहे इहा लखना लत चइबो आहे न त उते लखना लत आहे मोटरवे जे मथां लखल आहे इहा लाइन मोटरवे त आहे कोन न सरफेस हुनजो ठीकु आहे न मोटरवे जूं फैसिलिटीज़ आहिनि पर छा आहे त जेको ठेकेदार आहे उहो तकिड़ो आहे उन सां केरु ॻाल्हाए कोन थो नेशनल हाईवे अथॉरिटी जो ऑफिसर को बि नथो ॻाल्हाए न हुकूमत सिंध थी ॻाल्हाए अॼु ताईं हुकूमत सिंध हिन ते एतिजाज कयो आहे को लेटर लिखियो आहे त हीउ छा आहे मोटरवे तव्हां छा कयो आहे पर मर्कज़ी हुकूमत खे न हाणे जेको नओं ठहंदो सो सिर्फ़ु मुतफ़िक़ थिया आहिनि पैसा हूंदा त ठहंदो न पंजाब पहिरीं तरक़ी त करे वठे न पंजाब पंहिंजा हर वॾा शहर मोटरवे जे थ्रू कनेक्ट करे छॾिया आहिनि नेटवर्क असां वटि मोटरवे आहे ई कोन सखर माण्हू तव्हां मां हींअर इस्लामाबाद हुउसि टियों चोथों ॾींहुं एतबार कंदो माण्हू चवनि पिया सिंध जा माण्हू जेको हुते रहनि था वीचारा उहे चवनि पिया त असां कराची ते वञी सघूं था मोटरवे ते सुबुह जो निकिरूं राति जो पहुचंदासीं पर किथां वञूं मोटरवे सखर ते मोटरवे पोइ आहे ई कोन इस्लामाबाद सखर 9 कलाकनि में पहुचनि था मोटरवे हुजे त 3 कलाक ॿिया 4 कलाक ॿिया त छा आहे सुबुह जो जेकॾहिं 7 में निकिरनि त शाम जो 8 बजे त कराची 9 बजे कराची पर इहा शइ हालांकि इहो सिंध खां पोर्ट सिटी खां ट्रैफ़िक मञे थी फ़ाइदो मर्कज़ जो आहे पाकिस्तान जो आहे छो त पोर्ट हिते आहे कराचीअ में आहे उन ते मोटरवे कोन्हे बाक़ी तव्हांजो पंजाब जे हर नंढे वॾे शहर खे मोटरवे थी वियो आहे जिते तसुब जे बुनियाद ते ऐं अकरमापुरी जे बुनियाद ते फ़ैसिला थींदा उते नसुलनि जा नुक़सान थींदा अदा शाइर इहो मूं तोखे ॿी टिप ॾेई छॾी सर मोटरवे जा पैसा बि त खाइजी था वञनि न न उहो ॾिसो ॻाल्हि ॿुधो सही था चओ उहो केरु थो खाए कामोरो थो खाए न उहो बि मर्कज़ी हुकूमत जो ॾिनल आहे CSP ऑफिसर आहे जेको हुननि खां पोस्ट था कनि न उहो उनजे ख़िलाफ़ु क़दम खणनि न हुन खां पैसा रिकवर कुझु पैसा रिकवर थिया आहिनि उहो अलॻि ॻाल्हि आहे पर उहो थो खाए न सिंध जो जेकॾहिं को लोकल माण्हू हुन सां गॾु आहे त हुनखे बि सज़ा ॾियो न तव्हांखे केरु थो मना करे कानून छाजो आहे कानून कोन्हे छा ॾिसो ॻाल्हि आहे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां कमु नाहे करिणो खोड़ बहाना आहे सिंध खे नाहे सुधारणो खोड़ बहाना पंजाब खे ठाहिणो आहे खोड़ बहाना तेल वधीक सिंध पैदा करे गैस वधीक 72% सिंध पैदा करे समुंड पोर्ट तव्हांखे सिंध ॾिए टैक्स सभिनी खां वधीक ॾिए उते मोटरवे कोन्हे मोटरवे ठहनि पिया पंजाब में ऐं बदकिस्मती आहे असांजे सियासतदाननि जी सिंध जी हुकूमत जी जो सिंध जा माण्हू बदकिस्मत आहिनि जो ही माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि ते नथा ॻाल्हाइनि मीटिंग थिए थी हुन में बसि असां मुतफ़िक़ थिया आहियूं उहो मुतफ़िक़ थियण सां छा थो फ़र्क़ु पए कॉन्ट्रैक्ट चऊं त कॉन्ट्रैक्ट करे कम खे वधाइनि कमु हलाइनि प्राइवेट पार्टनरशिप पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप केरु ईंदो वॾी वॾी प्रोजेक्ट जे लाइ पब्लिक मां
न करण वारा कम सिंध खे न आहे ठाहिणो। ऐं इहो अॻु में चवंदासीं त पंजाब थो फिटे, पंजाब कोन था चाहिनि त हीअ माण्हू सुधरनि सिंध जा हिते तरक़ी थिए। ठीकु नाज़िर, प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन। मोराई साहब, वफ़ाक़ी हुकूमत पारां वधीक 8 IPP सां मुआहिदनि ते नज़रसानी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त वधीक 8 IPPs बाबति जल्द ख़ुशख़बरी ॾींदासीं। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, IPPs हिन मुल्क जे मथां हिकिड़ो ज़िलज़िलो या अज़ाब किरियल हो ऐं इन्हनि पाण ई कयो। पीपुल्स 90s वारे पीपुल्स पार्टी जे दौर में पहिरीं पीपुल्स पार्टी शुरू कयो, सलमान फारूकी सेक्रेटरी हूंदो उन कराइनि, पोइ वरी चवंदे हिते माल आहे त वरी नवाज़ शरीफ़ उन बि कयो। हिन मथे जेके प्राइवेटाइज़ेशन थियो आहिनि, रुॻो इहो ॾिसो केतिरियूं मेरिट ते थियूं आहिनि, सभु पाण खयूं था जनरली जेके प्राइवेटाइज़ेशन थियूं आहिनि। MCB मंशा ग्रुप नवाज़ शरीफ़ जो, ज़ील पार्क सीमेंट फैक्ट्री ज़रदारी ग्रुप, दादू शुगर मिल ज़रदारी ग्रुप, बाबा सिंध मां खणंदुसि पंजाब में तूं खणिजांइ, बसि ईअं बसि आहे। सो इहा विरासत लॻी पई आहे पाण में हिननि जी। तंहिंजे करे IPPs खे या वरी ख़ुशख़बरी थी वई, यानी असांजे मथां जेको हिननि पाण ई ज़हर मानीअ में मिलायो, हाणे इहा मानी खणी चवनि था वापसि था कयूं, उहो वरी असांजे लाइ ख़ुशख़बरी थी वई। बाबा तव्हांजी बाहि ॿाहिरियल आहे, तव्हांजे विसायूं था त इहा ख़ुशख़बरी कहिड़ी आहे? तव्हां ते साहब ॾियो जेको तव्हां ग़लति कमु कयो। जेतिरो वक़्तु इंसान जेतिरो वक़्तु पाकिस्तान जे माण्हुनि लोड़ियो आहे। मोराई साहब, पाकिस्तानी हुकूमत सऊदी अरब में क़ैद 4000 पाकिस्तानियुनि जा पासपोर्ट ब्लॉक करे छॾिया आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि चङी आहे त चवनि था त इहे पंजाब ऐं KP जा माण्हू आहिनि, सिंध जा कोन्हनि। मूंखे कंहिं ॿुधायो त सिंध जा माण्हू बि कुझु आहिनि, पर शुक्र आहे जो हिन में फिगर हुननि जो नालो कोन आयो आहे, या आहिनि त थोरा आहिनि। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे ॿुधायां इहो छो थो थिए। तव्हांखे इंग्लैंड जो छो थो फ़क़ीर हुते मिले, ऑस्ट्रेलिया जो छो थो मिले, कैनेडा जो छो थो मिले, अमेरिकन छो थो मिले, यूरोप जो छो थो मिले? उतां जूं हुकूमतूं पंहिंजे माण्हुनि जो देखभाल ख़्यालु कनि थियूं, रोज़ी रोटीअ जो ख़्यालु कनि थियूं। बेरोज़गार आहे त हुनखे अलाउंस थो मिले ताकी बुख न मरे। असां वटि इहो बंदोबस्तु कयो वियो आहे त माण्हू बुख मरनि त पिननि, पंहिंजूं मायूं विकिणनि, पंहिंजा बदन विकिणनि, इहो हिते कयो वियो आहे। ऐं अमीर रुॻो उते इहे वॾेरा पीर वीर MPA सेनेटर थींदा, अमीर इहे थींदा, बाक़ी आम माण्हूअ जे नसीब में गुरबत लिखियलु आहे। हाणे जेको गुरबत थींदो त पेट पालण जे लाइ कुझु बि करे सघे थो, पाण खे लालच में ॿेड़ीअ में वेही ॿोड़े बि सघे थो। माण्हू खोड़ था ॿुॾनि इन इलीगल माइग्रेशन जे चकर में। सो तंहिंजे करे जॾहिं हुकूमतुनि जो फोकस गुरबत घटाइण न आहे, माण्हुनि खे तइलीम ॾियणु न आहे, माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं ॾियणु, त पोइ माण्हू जॾहिं ग़रीब थींदा त पोइ ग़रीब थींदा त पोइ इहो थींदो, वञी पिनंदा ॿाहिरनि मुल्कनि में। हिते पिन केतिरी आहे? हिकिड़ी स्टेटिस्टिक्स आई त 40 अरब महीने में रुॻो पिन आहे पाकिस्तान जी स्टेटिस्टिक्स, 40 अरब रुपया। सो ॻाल्हि आहे त अच्छा असांजे माण्हू जो कमाल आहे, वञनि पिया रोड ते खुला पैसा रखंदा, फ़क़ीर ॾींदा, जेको पिन ॾे जेको घुरंदो अड़े ख़ुदा रा इहो त ॾिसो त लाइक़ु बाहि कोन्हे। यानी इहो हिकिड़ो धंधो आहे। यानी गुलाम नबी मोराई जो हेडक्वार्टर अॾो आहे, उहो गुलाम नबी मोराई हुन अॾे ते माण्हुनि खे रिक्रूट थो करे, बाबा जी कंहिं टंग बगल आहे, ॿांह बगल आहे, अचो तव्हांखे तारीख़ हेतिरी मिलंदी, तव्हां वञो वञी चौकनि ते पियो। उन ते हिकिड़ो इंट्रस्ट CID हूंदो त घणा पैसा मिलियसि, उहे पैसा सभु हुते जमा कराईंदो, हुनखे तारीख़ मिलंदी। हा इहो प्रोफेशन जिते थींदो त बजाए माण्हू ज़राअत करे महिनत करे पैदा कनि, महिनत मज़दूरी करे पैदा कनि, उते इहो धंधो हलंदो जिते जेको धंधो हुकूमत पाण मजबूर थी करे माण्हुनि खे, त पोइ उते त ईअं थींदो न त माण्हू वेंदा इलीगल वेंदा, ईअं जेलनि में पवंदा, ईअं सज़ाऊं कटींदा। अच्छा मोराई साहब, गैस कंपनियुनि गैस जूं क़ीमतूं 50% खां वधीक वधाइण लाइ ओघरा में दरख़्वास्तूं दाख़िल कराए छॾियूं आहिनि। ॾिसो न, जंहिं शइ जी शॉर्टेज थींदी उनजी क़ीमत वधंदी।
तव्हांजी पॉपुलेशन वञे थी वधंदी, घर वञनि था वधंदा, गैस निकिरे कान थी, गैस आहे कान, न को गैस ते तव्हां इन्वेस्टमेंट था कयो। तंहिंजे करे गैस महांगी करणी पवंदी उन्हनि खे, डिमांड सप्लाई जी ॻाल्हि आहे। माण्हुनि जूं रड़ियूं निकिरी वियूं आहिनि महांगाई जे करे, या गैस वरी महांगी थींदी त माण्हुनि जूं अञा रड़ियूं वधीक ॿुधण में ईंदियूं, पर केरु ॿुधण लाइ तयारु न आहे, पुछण लाइ तयारु न आहे। अॼु ताईं सॼी सिंध में को मिसाल ॿुधो अथव त जिते माण्हू विया हुजनि ऐं वञी एहतिजाज कयो हुजनि? तूं ॿुधाए त तो हेतिरियूं पर पराडो किथां ॾियूं, पजेरो किथां ॾेई, पजेरो कल्चर त ख़तमु पुराणी ॻाल्हि आहे। इहे टोयोटा पराडो किथां आयूं, इहे गाॾियूं किथां आयूं, इहे पहिरीं तो वटि छा हूंदो हो, तुंहिंजे पीउ वटि छा हो, तुंहिंजे ॾाॾे वटि छा हो, ऐं तो वटि इहो किथां आयूं? जॾहिं त तुंहिंजो ज़मीन ते बि ध्यानु कोन्हे, ज़मीन मां बि पैदाइश कान्हे। भला ज़मीन मां पैदाइश आहे त उहा बि एतिरी कान्हे जंहिंमां तूं इहो कमु लंडन में घर वरितो अथई, दुबई में घर वरितो अथई, ऐं किथां सिविल सोसाइटी दम कयो आहे। सिंध जे माण्हुनि खे नौकिरी, बाबा नौकिरी तो ॻोठी ॾींदासीं, इन में वीचारा जीअं नशई मवाली जंहिंखे आसिरो ॾिजे त तूं दर ते 2 कलाक बीह, मां तोखे अफ़ीम ॾियां थो, चर्स ॾियां थो। सिंध जे माण्हू खे ईअं आहे, नौकरी में ख़ुशि आहिनि बसि। ऐं नौकिरी वठी ॾींदासीं। तौबा तौबा। अच्छा मोराई साहब, वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त निगरान सेटअप खे आइन मां कढणु घुरिजे। छा कढणु घुरिजे? पहिरीं असांखे सिंधु मां कैनाल त न कढण जी ॻाल्हि कर, खुली ॻाल्हि आहे शाह साहब। पोइ अच तूं हिन ते इहो माण्हुनि जो इशू थो रही आहे, माण्हुनि जे इशू जी ॻाल्हि कर, अवाम जे मसइलनि जी ॻाल्हि कर। इहो माण्हुनि जो इशू थो रही आहे त आइन में हुजे या न हुजे, बसि छा चइजे, छा कजे? बाबा तूं ऐं मां जॾहिं ॼावायूं इन्हनि सैदनि खे, पीरनि खे, जागीरदारनि खे पालण लाइ, त बसि पोइ असांखे इहा पालींदा रहंदासीं। मोराई साहब, सिंध हाई कोर्ट एमडी केट जा नतीजा कल अदम करार ॾींदे आईबीए ज़रिए 1 महीने में ॿीहर टेस्ट वठण जो हुकुम ॾिनो आहे। सॼो बेड़ो ई ग़रक़ आहे, तइलीम जो, सिस्टम जो, नव सभु शइ जो। सिंध हाई कोर्ट छा केतिरा फ़ैसिला ॾींदी? तबाही बर्बादी आहे। मतिलबु कंहिंखे ॼण कंहिंजो मुल्क ई कोन्हे, इहे हलिया वेंदा लॾे वेंदा, मरणो हिते त न, कुझु बि थी पए मरंदा वरी बि हिते, हिन खे ॿिए हंधि जाइ ई कान मिलंदी। छो त हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, हर कंहिंजो मौत बि मुक़ररु आहे त क़बर जी जाइ बि मुक़ररु आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो त वॾी लेवल जो लीडर हो, पोइ हिते ई दफ़न थियो न, तव्हां सभु हिते ई दफ़न थींदो। उहो कयो जो तव्हांखे माण्हू क़बर ते मोचड़ा जूता न अची हणनि, उहो कयो, इन्हनि ग़रीबनि जे लाइ चङाई कयो। अलाए कंहिं चयो न त पाकिस्तान कब्रिस्तान आहे, मतिलबु उनमें रुगो माण्हू दफ़न थींदा आहिनि। हा, हिते दफ़न थींदा आहिनि, बाक़ी रहिशूं ॿाहिरि कंदा आहिनि। हा। अच्छा मोराई साहब, हैदराबाद में अगवा थियल वापारी हसन नासिर निज़ामाणी ढखण भरिसां पुलिस ऑपरेशन दौरान धाड़ियलनि जी फायरिंग में क़तल थी वियो आहे। बसि बहरहाल ॻाल्हि चवंदा हुन वीचारे पैसा बि ॾिना, सभु कुझु थियो, डील थी वई, उन खां पोइ हुनखे मारिजी वियो। हाणे मारिजी वियो त धाड़ियलनि मारियो आहे, पुलिस मारियो, असां वटि एविडेंस कोन्हे, पर बहरहाल। पर ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त सिंध जो मिडिल क्लास अखियूं खोले, हे जेको राति जो ॿाहिरि थो हले, राति जो इहो ॿारनि खे गाइड ॾेई छॾी अथनि, अलाह न करे सूरत हाल जेकॾहिं बुख ऐं बेरोज़गारी जो हाल इहो आहे त हिते अलाए छा थी सघे थो, केरु अंदाज़ो बि नथो करे सघे। तंहिंजे करे असांखे सभिनी खे, हुकूमत खे ऐं असांखे, जेके इन हिस्से में असांजो कमु आहे, ॻाल्हि करणु, असांजो कमु ॿियो प्रैक्टिकल कोन्हे, प्रैक्टिकल करिणो आहे हुकूमत खे, हुकूमतुनि खे, सिविल सोसाइटी खे जेका मज़बूत आहे, जेका ताक़तवर आहे, मिडिल क्लास खे, अपर मिडिल क्लास खे। सर, कच्चे मां हाणे पके तरफ़ धाड़ियल पिया अचनि, हैदराबाद मां वारदात थी आहे। हा, मां तव्हांखे ॿुधायां थो त अलाह पियो ख़ैरु करे, तॾहिं त मूं तव्हांखे चयो त सूरत हाल जीअं पोइ तीअं ख़राबु थींदी थी वञे। अलाह पियो ख़ैरु करे, पैसनि जे लाइ माण्हू छिता थींदा, वीचारो किथां बि खणंदा। ठीकु। मोराई साहब, इसराइल ईरान ते हमला कया आहिनि, एटमी प्लांट समेत 20 हंधनि खे निशानो बणायो वियो आहे। बसि हाणे इसराइल जेको आहे न, सो हिन दुनिया जो दादागीर आहे, गुंडो आहे, जंहिंखे अमेरिका, वॾे गुंडे जी सपोर्ट आहे अमेरिका जी। मुस्लमान मुल्क ख़ामोश आहिनि, अकेला थी पिया मारिजनि, छॾींदो इसराइल कंहिंखे बि कोन, सभिनी खे क़ाबू माणींदो। सऊदी अरब जेको हींअर ख़ामोश थियो वेठो आहे, उनखे बि कोन छॾींदो। पर ॻाल्हि आहे त
कंहिंखे जी जी ॻाल्हि सम्झ में ई कान थी अचे। ईरान फ़लस्तीन वारनि खे अकेलो करे मारनि पिया, लेबनान वारनि खे अकेलो करे मारनि पिया, ईरान वारनि ते वरी हमला शुरू थी विया आहिनि। हालांकि ईरान जवाबु ॾिनो, हुननि जे सदर खे मारियो वियो, शहीद कयो वियो। हाणे अलाह पियो ख़ैरु करे। ॻाल्हि आहे त असां सभु तमाशबीन आहियूं, रुॻो मज़मती बयानु जारी था कयूं। जेको मुराद अली शाह कैनाल न कढियो आहे त असां लेटर लिखियो आहे, मज़मती बयानु बसि। बयानु बि कोन्हे मज़मती, इहो रुॻो आहे त असां कयो आहे बसि एतिरो, इन खां वधीक असां उमेदु न कयो। बाक़ी पोइ तव्हां सुको था, मरो था, सड़ो था, उहो पाण ॼाणो। ठीकु नाज़ुन, ही हुयो अॼु जो प्रोग्राम। ईंदड़ प्रोग्राम में मुलाक़ात थींदी।